अस्सलाम वालेकुम। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी शान में लिखियल कुछ शायरी जेका आउं सां शेयर करियां थो। क़ौम ते केॾो कयो एहसान तो, क़ौम ते केॾो कयो एहसान तो, क़ौम ख़ातिर आ ॾिनी जिंद जान तो कयो इस्लामी मुल्कनि खे कठे, तो कयो इस्लामी मुल्कनि खे कठे, केई कढिया मुल्क मां शैतान तो, क़ौम ते केॾो कयो एहसान तो। मुल्क थी सरसब्ज़ वियो सारो सॼो, मुल्क थी सरसब्ज़ वियो सारो सॼो, वाह कहिड़ो सुहिणो पाकिस्तान तो, क़ौम ते केॾो कयो एहसान तो, क़ौम ख़ातिर आ ॾिनी जिन जान तो छॾाया क़ैदी हिंदुस्तान खां, तो छॾाया क़ैदी हिंदुस्तान खां, क़ौम जो कहिड़ो मथां मान तो, क़ौम ते केॾो कयो एहसान तो। क़ाइदे अवाम तुंहिंजो आ लक़ब, क़ाइदे अवाम आ तुंहिंजो लक़ब, क़ौम जे ख़ातिर ॾिठा ज़िंदान तो, क़ौम ते केॾो कयो एहसान तो, क़ौम ख़ातिर आ ॾिनी जिन जान तो।